गुलाम नबी सीधी लाए मलाखड़े में मज़ो ही ना है यो असां हिकिड़ो खिलणो भोग करण वारो एहसान समझण वारो तंहिंखे असां सदर कयोसीं सदरी जो लाइक़ बि आहे गुलाम नबी सीधी ऐं हुनजो जनरल सेक्रेटरी आहे हेठि मथे रखण लड्डू खे लड्डू टकर न वो लड्डू टकर न चाय वारो वाला केला जो चाय वारो तू मथे न करे न चढ़े 40 तू तो मथे जेका न करे की मथे चढ़े सीधो कदर करे लड्डू बुध अज जे इहो तोखे दसे वियो तो सा खाइण यारी तो सा खत्म 20 साल पंहिंजे यारी के थे तू नंढड़ो है तोखे मां मल विरायो यानी कि तू मुझे रूह वारो भाई अज जे तोखे इहो दसे तो वनी तो सा यारी खत्म अल्लाह करे खुश हुंदे गुलाम नबी जो कदर करे गुलाम नबी के इनाम दे मौला लड्डू जो खैर कर ए मुर्शिद तू किथे है मुझे लड्डू जो खैर कर जा अदा हतरा तो क्या जे यो दसो तो वने सांजे मानी तो के आम कोन खावाइनो ओ शार्ती भला लड्डू तो के मल मारे वने हना जो उस्तादन बागे वो बे उस्ताद हुआ ओ शार्ती ठक्का कराइए तो खड़ी न के पिए जाई तो के मारे वने इनाम जो गुलाम नबी सीधी के वाह वाह लड्डू सीधी वाह भलो भलो सीधी जी सीधी तो जी मल्ला वाह जोखा वाह इनाम जो सीधी के अदा खामोश खुदायो कसम आई गरीब मिस्कीना सफा जी गरीब चबो है ता के दरगाह जो कसम दे वी वडी गाल कोनी ए मौलाई मूसा खे मूसा सब दे वी के देओ हल लड्डू हल सबन का दे